अल्लाह तबारक व ताला फरमाए थो त हुरमत वारा महीना आहिनि इन्हनि में पंहिंजी जाननि ते ज़ुल्म न कयो। उहो ज़ुल्म छा आहे त इंसानु गुनाहनि खां परहेज़ करे। पोइ क़ुर्बानी आहे त अल्लाह ताला जी राह में क़ुर्बानी कई वञे। अल्लाह तबारक व ताला जी इन 10 ॾींहंनि में तकबीर तस्बीह ऐं तहमीद बयानु कई वञे। त असांखे इन 10 ॾींहंनि में अमल कहिड़ा करणु खपनि। सभिनी काग में इंसान खे खपे त इन्हनि जी ताज़ीम जो ईमान आणे त इहे वॾी अज़मत वारा ॾींहं आहिनि। अल्लाह तबारक व ताला फरमाए थो त हुरमत वारा महीना आहिनि इन्हनि में पंहिंजी जाननि ते ज़ुल्म न कयो। उहो ज़ुल्म छा आहे त इंसानु गुनाहनि खां परहेज़ करे। सॼे साल बि करणु खपे परहेज़, पर इन्हनि 10 ॾींहंनि में वधीक परहेज़ करणु खपे त किथे अल्लाह ताला जे इन महीने जी हुरमत पामाल न थिए। नंबर ॿियो, इस्तिग़फ़ार घणो करे। पोइ अल्लाह ताला जे इन ॾींहंनि में रोज़ा रखे। छो त सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास फरमाइनि था त ॾींहं जी इबादत में अफ़ज़ल तरीन इबादत कहिड़ी आहे? रोज़े जी इबादत आहे। ऐं मां चाहियां थो त इन 10 ॾींहंनि में कसरत सां मां रोज़ो रखां। त ॾींहंनि जी अगरि इबादत ॾिठी वञे त रोज़ो अफ़ज़ल तरीन इबादत आहे, जंहिंजे बारे में अल्लाह पाक पाण फरमाए थो त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, इन जी जज़ा मां पाण ॾींदुसि इन जी अज़मत जे करे। त रोज़ो अफ़ज़ल तरीन इबादत आहे। पोइ क़ुर्बानी आहे त अल्लाह ताला जी राह में क़ुर्बानी कई वञे। बहीमतुल अनाम जेके असांजा घरेलू जानवर आहिनि, बकरी आहे, ऊठ आहे ऐं गऊं आहे, इन्हनि खे अल्लाह ताला जी राह में क़ुर्बान कयो वञे। ॿियो, अल्लाह तबारक व ताला जी इन 10 ॾींहंनि में तकबीर तस्बीह ऐं तहमीद बयानु कई वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो त इन्हनि 10 ॾींहंनि में अल्लाह ताला खे जेके आमाल आहिनि तमामु महबूब आहिनि, त तव्हां जेको आहे कसरत सां अल्लाह तबारक व ताला जी तहमीद तकबीर ऐं तस्बीह बयानु कयो। सैयदना अब्दुल्ला बिन उमर ऐं अब्दुल्ला बिन अब्बास जे बारे में ईंदो आहे, जॾहिं 10 ॾींहंनि जो इब्तिदा थींदो हो त पाण निकिरी वेंदा हुआ बाज़ारनि में ऐं मैदाननि में, ज़ोर ज़ोर सां तकबीर चवंदा हुआ, अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। पोइ माण्हुनि खे यादि ईंदो हो, ख़बर पइजी वेंदी त इहे 10 ॾींहं अहिड़ा आहिनि जंहिंमें वाक़ई तकबीर तहमीद तस्बीह बयानु कई वञे। असां वटि अॼु हाल छा आहे त सिर्फ़ु ईद वारे ॾींहुं शुरू कई वेंदी आहे। हालांकि सुन्नत इहा आहे, साहबा किराम जो अमल इहो आहे त सॼे 10 ॾींहं, जंहिं ॾींहुं ज़िलहिज जो चंड बीहे उन ॾींहुं खां फजर खां इंसानु जेको आहे तकबीर तहमीद ज़ोर सां बयानु करे। मर्दनि जे लाइ लाज़िम आहे तो ज़ोर ज़ोर सां बयानु कनि ताकी ॿियनि माण्हुनि खे बि ख़बर पए त इहा सुन्नत आहे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। अॼु असांखे इन सुन्नत ते अमल करणु वधीक ज़रूरी आहे, छो त अल्लाह जे रसूल फरमान आहे जॾहिं का सुन्नत ख़तमु थी वञे, माण्हू विसारे छॾनि, उन्हनि खे जेको ज़िंदा कंदो उन्हनि जे लाइ वॾो अजर आहे अल्लाह ताला जी बारगाह में। त इहे तकबीर तहमीद तस्बीह बयानु कई वञे। हज जी इबादत सआदत इन 10 ॾींहंनि में आहे। सॼे साल में कंहिं ॾींहुं हज कोन थो अचे। आरफ़ा जो ॾींहुं इन 10 ॾींहंनि में आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हज फरमायो उन्हनि में जेतिरा अमल आहिनि उहे सिर्फ़ु इन महीने में अदा थियनि था। उमिरो सॼे साल थो हले, पर इन्हनि ॾींहंनि में जेको हज जी इबादत आहे सआदत आहे उहो सॼे साल में वरी कान थी अचे। लिहाज़ा असांखे इन्हनि ॾींहंनि जी फज़ीलत जो इदराक हुजणु खपे। असांखे हिननि हिकु हिकु लम्हे खे अल्लाह ताला जी बारगाह में इबादत में तकबीर तहमीद तस्बीह, नमाज़नि जी पाबंदी आहे, रोज़नि जो अहतमाम आहे, क़ुरान जी करीम जी तिलावत आहे, ये सभु अमल करणु खपनि ताकी अल्लाह ताला जी जेका फज़ीलत जेका ताज़ीम रब्बुल आलमीन असांजे लाइ ख़ल्क़ी आहे, ताकी असांजी बख़्शिश थी सघे, असांजा गुनाह माफ़ थी सघनि। असां अल्लाह तबारक व ताला जे हिन मौसम खे सीज़न सम्झूं त नेकियनि जी बहार आहे। इन्हनि में वधि खां वधि अल्लाह तबारक व ताला जी इबादत कई वञे। वल्लाहु आलम। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।